जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जे चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। अवां खे ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जे चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार जीअं सिंध मां सरबराह रियाज़ चांडे जे चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अहम ख़बर नाज़रीन अवां खे ॾियूं पिया। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। अवां खे नाज़रीन अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। इन हवाले सां तफ़सील राब्तो कयो आहे कराची में सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी सां। जी अब्दुल्ला, वधीक कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? सिंध सरकार जसम सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी आख़िर छो हई आहे, कहिड़ा तफ़सील इन हवाले सां? जी बिल्कुल हिन वक़्तु भई इहा वाज़े नथी थी वियो आहे त पाबंदी छो हई हुई आहे, पर जेको आहे सो रियाज़ चांडे पारां पिण तस्दीक कई वई आहे त हुनखे जेको आहे सो हुकूमत पारां लेटर जारी कयो वियो ऐं जेको आहे पिण फ़ोन ते कयो वियो आहे त तव्हांजी चिरपुर ते पाबंदी लॻाई वई आहे। तंहिं करे तव्हां हिक ज़िले खां ॿिए ज़िले या हिक शहर खां ॿिए शहर नथा वञी सघो। तंहिं करे जेको आहे सो हुनखे मतिलबु नज़रबंदि कयो वियो आहे। इन हवाले सां मुंहिंजी जेको आहे सो रियाज़ चांडे जे पीआरओ सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त
बिल्कुलु रियाज़ चांडे साहब ते पाबंदी मड़ी हुई आहे, जंहिंखां पोइ रियाज़ चांडे साहब जा फ़ोन नंबर पिणु जेको आहे बंदि कया विया आहिनि। जॾहिं त हिकु ज़िले खां ॿिए ज़िले समेत हिकु शहर खां ॿिए शहर या राब्ता जेके बि आहिनि उन्हनि खे बि पाबंदी हणी वई आहे। छाकाणि त हीउ जेको मामिलो हलंदो हुयो ऐं कल्ह जेको गुज़िरियल ॾींहुं रियाज़ चांडे DC कोर्ट में पेश थियो ऐं पेश थियण खां पोइ इहो चयो त मलिक रियाज़ ऐं सिंध हुकूमत जी जेको आहे गठजोड़ सबबु हू ATC जी अदालतुनि में पेश थियनि था पिया। दहशतगर्द न आहिनि, पर दहशतगर्दी टोड़ अदालतनि में अची करे दहशतगर्दियुनि जे केसनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। इन बयान खां पोइ जेको आहे सो अॼु जेको सुबुह सवेरे रियाज़ चांडे साहब खे जेको आहे सो नज़रबंदि करण खां पोइ हिनखे सिरपुर ते पाबंदी हणी वई आहे। जॾहिं त ॿिए पासे मां इहो वाज़े कबो आहे त जेके सिंध एक्शन कमेटी जे जेके अॻुवान आहिनि उन्हनि पारां पिणु जेको आहे इहो मज़म्मत कई वई आहे त रियाज़ चांडियो को धाड़ियल न आहे जेके हिकदमि बंदि कयो वियो आहे, को दहशतगर्द न आहे बंदि कयो वियो आहे, पर जेकॾहिं नज़रबंदि कयो पियो वञे त उहो वाज़े ॿुधायो वञे। छाकाणि त हुननि ताईं हिन ते मैसेज न पहुतो आहे त उन्हनि खे नज़रबंदि कयो वियो आहे, पर जेको रियाज़ चांडे खे मुकमल तौर ते जेको आहे सिरपुर ते पाबंदी हणी करे हिकु हंधि वेहण लाइ चयो वियो आहे। जी ठीक है अब्दुल्ला, वरी मेहरबानी अवांजी नवारे सां अपडेट कयो। नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर बाबति अपडेट कयूं पिया। सिंध सरकार जिस्म सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिकु ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। नाज़रीन तव्हांखे अपडेट कयूं पिया अहम ख़बर खां त सिंध सरकार जिस्म सरबराह रियाज़ चांडे जी चिरपुर ते पाबंदी हणी छॾी आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे जिस्म सरबराह रियाज़ चांडे सां। रियाज़ साहब अस्सलाम वालेकुम। रियाज़ साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। रियाज़ साहब ॿुधाईंदा सिंध सरकार तव्हांजे चिरपुर ते पाबंदी हणी आहे, लेटर कॾहिं जारी थियो या तव्हांखे ख़बर हुई, इन बारे सां ॿुधाईंदा? लेटर हिननि असांखे जारी कया आहिनि तक़रीबन को जून में मई में, पर असांखे इंफॉर्म न कयो वियो हो। जीअं सिंध एक्शन कमेटी ऐलान कयो हो 6 जून ते धरणे जो, त ही असांखे लेटर लिकायूं वेठा आगाह न पिया कनि। जीअं मूवमेंट हली FIR असांजे मथां बहरिया टाउन जूं थियूं, बहरिया टाउन खां FIR खां पोइ असां लाड़ जी जीअं मूवमेंट कईसीं 4 ज़िला ठट्टो, बदीन, सिजावल, टंडो मोहम्मद खान। उते सरकार जी जेका आमरियत आहे ऐं लाक़ानूनियत ऐं लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो ऐं विलार, सिंधू दरिया ते कब्ज़ो, ॿेटनि ते कब्ज़ो ऐं समुंड ते कब्ज़े वारे अमल जे ख़िलाफ़ जीअं मुंहिंजो मौक़िफ़ अवाम जे आॾो आयो, तीअं मूंखे जुमे ते हंगामी तरह आगाह कयो त तव्हां चिरपुर नथा करे सघो ऐं असां तव्हांजे ख़िलाफ़ हीअ कार्रवाई कई आहे गवर्नमेंट ऑफ सिंध, त तव्हां 4th शेड्यूल में आहियो। पंहिंजा गाॾीअ जा कागज़, पासपोर्ट, शनाख्ती कार्ड, हथियारनि जा लाइसन उहे सभु थाणे ते जमा करायो ऐं तव्हांजी अकाउंट्स असां फ्रीज़ करे छॾिया आहिनि। तव्हांजी मिल्कियत तव्हां खपाए नथा सघो ऐं हिकु ज़िले खां ॿिए ज़िले नथा मूव करे सघो। फौरी तौर ते असां जुमे ते ई सिंध हाई कोर्ट में हुनखे चैलेंज कयोसीं, होम डिपार्टमेंट खे एप्लीकेशन रिसीव कराईसीं त असां पुरमन सिंध जा सियासी कारकुन ऐं पंहिंजे क़ौम ऐं वतन जा ख़ादिम हूं, असां दहशतगर्द न आहियूं। दहशतगर्द उहे आहिनि जेके माण्हू मारनि था, जिन लाक़ानूनियत कई आहे, जेको आइन जो कसम खणी आइन टोड़नि था, जेको असेंबली ऐं वज़ारत आला ऐं वज़ीरनि जा कसम खणी ऐं उहे सिंध जो खज़ानो लुटनि था, उहे दहशतगर्द आहिनि। असां पुरमन सियासी कारकुन आहियूं जिन जो अदम तशद्दुद जी जदोजहद में ईमान आहे। ऐं जीअं वरी मूं कल्ह उते बहरिया टाउन जे केस में मुंहिंजी पेशी थी ऐं मां घर आयुसि, तीअं मूंखे डिस्ट्रिक्ट ईस्ट जे ASP ऑफिस मां फ़ोन करे चयो वियो त तव्हां ज़िलो ऐं घर छॾे नथा सघो। ऐं मूं हुनखे चयो त इहो ऑफिशियल मूंखे लेटर होम डिपार्टमेंट जो आहे, वरी तव्हां ज़िले जो SP मूंखे लेटर मोकिले। उन ते CTD पुलिस ऐं हिननि चयो त तव्हां नथा निकिरी सघो। मूं चयो त मूंखे ऑफिशियल लेटर SP जो बि ॾियो, होम डिपार्टमेंट जो लेटर मूंखे मिलियो आहे घर खां निकिरण जो या ॿिए ज़िले में न वञण जो ॿियो SP लेटर ॾे। त
GSN महाज जा 8 ॿिया उहिदेदार आहिनि। सीनियर वाइस चेयरमैन खां वठी कल्चरल सेक्रेटरी नवाज शाह भाडाई आहे, अज़ीज़ लाई भुट्टो आहे, नेशनल डेमोक्रेट पार्टी जो सदर मुमताज द्रोही साहब आहे, आबिद हुसैन हैदरी। असां 8 माण्हू आहियूं छो त हींअर असांजी मुहिम शुरू पई थिए मीरपुर ख़ासि, जिते अवामी राब्ता मुहिम शुरू थियणी आहे। मूंखे हुते एक्शन कमेटीअ जे में पार्टी जी नुमाइंदगी करणी आहे, अवाम सां मुखातिब थियणो आहे, त मां तकरीरूं न करे सघां, अवाम में न वञी सघां। सिंध जा माण्हू ॾिसनि त ज़ियाई आमरियत आहे, सिंध जे मथां अण एलानिया मार्शल आहे, सिंध पुलिस स्टेट में तब्दील थी वई आहे ऐं ज़मीनुनि ते कब्ज़ो कंदड़ मलक रियाज़ या DHA ऐं ॿियनि लखा एकड़ ते जेके गैर कानूनी कब्ज़ो कनि था उन्हनि खे गिरफ़्तार करणु खपे। सुप्रीम कोर्ट जेका आहे उन चयो आहे त वज़ीर आला अॻूणे मुराद अली शाह खां वठी उहो न करे त खज़ाने जो बि वज़ीर आहे, हिन महिल चीफ मिनिस्टर बि आहे। काइम अली शाह मुराद अली शाह खां वठी हिकिड़े तपदार ते केस दाख़िल करे FIR करे उन्हनि खे गिरफ़्तार कयो। इहा वर्डिंग आहे सुप्रीम कोर्ट जी 2018 जी, पर हू रोकनि था ऐं ज़िलनि में मुंहिंजी चुरपुर खे ऐं मूंखे दहशतगर्द डिक्लेयर था कनि। मां जंहिं पंहिंजे बालक पिणे खां वठी सिंध जी सियासत कई आहे, मां सियासत खे इबादत थो सम्झां। मुंहिंजो बालक पिणे खां वठी स्टूडेंट लाइफ खां वठी GSN महाज जे चेयरमैन जी हैसियत में मां हिकिड़ो अदम तशद्दुद जो पैरोकार, सिंध जो क़ौमी ऐं ख़ादिम ऐं वर्कर रहियो आहियां। मूंखे रोकनि था त मां अवाम में न वञा, मां हिन सुजागी मुहिम में हिसो न वठां। मां पीपल्स पार्टीअ जी जेका लाकानूनियत ऐं गुंडा राज आहे तंहिंखे अवाम में चैलेंज न कयां। GSN महाज फ़ैसिलो कयो आहे त असां पंहिंजूं पुरअमन सियासी सरगर्मियूं जारी रखंदासीं। ज़मीनुनि ते विलार, बेरोज़गारी, दरियाह जो पाणी चोराइण ऐं सिंध जो खज़ानो लुटींदड़ कुवतुनि जे ख़िलाफ़ असां जदोजहद जे मैदान में हूंदासीं। भले गिरफ़्तार कनि, मां पुरअमन सियासी कारकुन ऐं शहरी आहियां ऐं हिननि जे मां आमरियत ऐं गुंडा राज जे फ़ैसिलनि खां नथो डिॼां। ठीकु आहे रियाज़ साहब, वॾी महिरबानी अव्हांजी। सिंधियुनि जो पंहिंजा वीचार वंडिया। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा रहूं त सिंध सरकार तरफ़ां रियाज़ चांडे जो सुञाणप कार्ड बि ब्लॉक कयो वियो आहे ऐं संदसि हिक ज़िले खां ॿिए ज़िले में दाख़िला बंदि कई वई आहे। सिंध सरकार जसम सरबराह